अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 मई वेनसडे, सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 11:15 ऐं मां हिते जेको आहे कंटिन्यू रिली पई सिबां। सो हेतिरी मां पूरी कई आहे। ऐं हिन में जेके लाइनूं लॻियल आहिनि फिरड़ियुनि जूं जेके कतारूं लॻंदियूं त हिन में अञा 2 रोज़ लॻंदियूं, 1 ऐं 2, यानी हेतिरो अञा ठहंदो 2 लाइनूं। सो इन्हनि जी कटिंग कंदमि वेही हाणे, ऐं उनखां पोइ हिन जे बॉर्डर्स जो वारो ईंदो। सो सुबुह खां कंटिन्यू कमु कंदी रही आहियां, वधीक तव्हांखे ॾेखारियां थी त ॿियो छा छा कयो अथमि। हे सॼो सामान हिते पियो आहे, इहो मां खोलियो हो ऐं इन्हनि जूं मां पिक्चर्स कढियूं आहिनि। ऐं हाणे मूंखे इन्हनि खे ईअं प्रॉपरली पैक करिणो आहे जो हे जेको बि खणी वेंदो त उनखे खणण में आसानी थिए। यानी हे देॻड़ियूं वेॻड़ियूं मां कंहिं बोरीअ में विझंदमि, थाल देॻड़ियूं जिस्त जा ऐं स्टील जा थांव सॼा। ऐं हे जेके आहिनि प्रॉपरली, छो त शीशे जा आहिनि सभु, इन्हनि खे चङी तरह पैक करिणो आहे। ऐं मथे वेही हुअमि त सॼनि कपिड़नि जा फ़ोटो कढियमि, कंबल पियो हो, कपिड़ा आहिनि जेके बि रेशमी लॉन सभिनी जूं तस्वीरूं कढियूं। हुन में मूंखे इलाही सारो टाइम लॻो। किचन जी हीअ सूरत हाल आहे, खीर कढी वियो। सो थांव मां सिधा करे रखी वई हुयमि। अॼु थांव सफ़ा थोरा हुया छो त काई सुरण वीडियो रेसिपी जी न ठाही आहे। ऐं मां हिते पालक कढी रखी आहे ऐं चिकन में नॉर्मल पाणी विझी रखियो अथमि त जीअं इहो डिफ्रॉस्ट थी वञे त मां हिन जो बोड़ पचाईंदमि। सो हिन महिल ताईं जो इहो कमु आहे। ऐं हाणे मां अंदरि वञी वरी वापसि वञी पीसिस काउंट करे ऐं रिली जी मां कटिंग कंदमि। 12:15 थिया आहिनि ऐं मां कटिंग करे आयमि काउंट करे। आख़िरी बसि कुझु ब्लॉक्स आहिनि, 10-12 मूंखे ठाहिणा पवंदा, 10-12 फिरड़ियूं। सो मां हाणे पचायां थी इहे ढाबा स्टाइल चिकन कढ़ाई। पालक जेका मां कढी उहा उन महिल वरी मां इरादो बदिलाए छॾियो त उनखे वापसि पीस करे छॾियमि, छो त अगरि डिफ्रॉस्ट थी वञे न त पोइ मुश्किल थिए आहे। सो हाणे हिन बोड़ खे ॾींदमि दम। उनखां पोइ इहे कपिड़ा धोइण वेंदमि। इहे जेके मां चादरूं पुराणा पीसिस वठी आई आहियां रिलिन में अंदरां विझाइण जे लाइ, छो त धोतल हूंदा त मां उन्हनि खे कबट में रखी सघंदमि, न त मुंहिंजे लाइ मुश्किल हूंदो या ॻंढ ईअं ई ॿधी पई हूंदी। सो हिन खे दम ॾेई वेंदमि मां उहे कपिड़नि जा टुकड़ा धोइण, पोइ वरी तव्हां सां मिलंदमि। हे सभु टुकड़ा मां धोई छॾिया। हे तक़रीबन 2 रिलियुनि में अंदरां विझराइण जे लाइ काफ़ी आहिनि। ऐं हे जॾहिं सुकी वेंदा त वरी थोरी हिननि ते महिनत करणी पवंदी, छो त हे कुझु जेके आहिनि इहे कर्टन्स आहिनि। ऐं हे जीअं गधे जो कवर आहे हिकिड़ो, त हिन में इलास्टिक पियल आहे सॼी, उहा इलास्टिक कढणी पवंदी, कंहिंजूं सिलायूं खोलणियूं पवंदियूं त जीअं हिननि खे सिधो करे छॾियासीं। इहो सॼो कमु राति जो कंदमि। ऐं हूअं त ॿाहिरि पाणी ॾियां हा अॼु, पर फ़िलहालु मुंहिंजो सॼो जेको ध्यानु आहे उहो रिलीअ ते आहे। ऐं माशाल्लाह हे ॾिसो केॾो वॾो थी वियो आहे, मुंहिंजे ॾो अचे थियण वारो आहे, मुंहिंजे हथ खां मथे थी वियो आहे। ऐं मिटी बि जेका हुई हिते ड्राई थी वई त उनखे बि मां ढक ॾेई सिक्योर करे छॾियो। हाणे जॾहिं मूंखे ज़रूरत पवंदी त मां हितां कढी इस्तेमालु कंदमि। सो अञा हिन कुंडीअ में बि प्लांट पोखणो आहे। सो हलूं था अंदरि। प्लांट्स जो कमु मां बिल्कुलु बि न कंदमि, छो त मुंहिंजो टारगेट जेको आहे न हिन महिल उहो आहे रिली। ऐं हाणे रिली हिते ई पई आहे जीअं मां फैलाई हुई। ऐं हालांकि चादरूं चेंज करणियूं आहिनि, प्लांट्स खे जेको आहे टाइम ॾियणो आहे इलाही सारो। ऐं कटिंग जेके आहिनि थोरी देरि पहिरियों जेसि ताईं वॉशिंग मशीन हले पई बंदि थी त 4 मां स्क्वायर ॻंढे वियमि। वरी हाणे जेसि ताईं बोड़ खे दम आहे हे ॻंढे वठंदमि, उनखां पोइ मां मानी पचाईंदमि। मानी पचाए पोइ विंजी सिंजी कंदमि निमाज़ जी तयारी। हाणे फ़िलहालु हिते थी मां कमु कयां। 1:15 थियो आहे। मां सॼा स्क्वायर सिबी आयमि ऐं हाणे जेको आज़ान बि आई आहे, पर मां मानी पचाए विंजी पोइ मां निमाज़ जी तयारी कंदमि। छो त मां गर्मियुनि में मुंहिंजो इहो ई हूंदो आहे त पघर वारा ऐं गर्मीअ वारा सॼा कम करे वञा, उनखां पोइ मां विंजी सिंजी निमाज़ पढ़ां त वरी मां अहिड़ो चुल्हे में न अचां घटि में घटि। सो हाणे हिन खे बिल्कुलु बि दम ॾींदमि हाणे। ऐं मुंहिंजो हे ढाबा स्टाइल चिकन तयारु आहे, जंहिंजो मां हरू-भरू चिकन कढ़ाई नालो रखियो आहे। ठीकु आहे, पर हिन जी ढाबा स्टाइल चिकन जे नाले सां रेसिपी अवेलेबल आहे। ऐं धाणा हिन में विझणा आहिनि सावा, उहे बिल्कुलु आख़िर में जंहिं महिल असां खाईंदासीं त पोइ विझंदमि। सो फ़िलहालु मानी बि पचाए छॾियां। सुबुह मां ज़हरा खे बि मानी कोन ॾिनी, छो त उहा खणी वेंदी आहे घर, त कुझु बोड़ वग़ैरह पचियल न हुयो, तंहिंजे करे हाणे उनजी बि मानी पचाए छॾींदमि। 6 थियण वारा आहिनि ऐं निमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी। हीअ रिली जो सेंटर मां कंप्लीट करे वरितो ऐं हाणे मां बॉर्डर जे लाइ कटिंग कंदमि। मुंहिंजो बॉर्डर ठाहिणो आहे ऐं कुझु हे मूं वटि कटियल पीसिस आहिनि, पहिरीं वारी कंहिं रिलीअ मां बचियल आहिनि ऐं कलर्स उहे ई आहिनि, इन करे मां हे यूज़ कंदमि।
हे हुननि खां नंढा आहिनि जेके मां सेंटर में पीसिस हया आहिनि न रिलीअ में, पर बॉर्डर त अलॻि ई ठहंदो, तंहिंजे करे हे बॉर्डर में कमु अची वेंदा। सो हाणे मां हिते वेही कटिंग कंदमि बॉर्डर जे लाइ टुकरियूं। मुंहिंजो कमिरो, मुंहिंजी वर्कशॉप बि आहे गॾु गॾु ऐं बिल्कुलु फैलियल आहे। हर शइ हुते कटिंग पई कयां उहो फैलियल आहे। हे रिलीअ खे मां जेको आहे सेंटर कंप्लीट करण खां पोइ हिकिड़ो बॉर्डर बि ॾिनो शाम में, हे ॾिसो। ऐं इन खां पोइ जेको हाणे बॉर्डर लॻंदो उहो बि मां थोरो रेडी करे चुकी आहियां, छो त मां बिल्कुलु बि रेस्ट न कयो आहे अॼु जे ॾींहं में। हे हिन सां गॾु लॻंदो हिते, वरी हिन खां पोइ ॿाहिरां लॻंदो ब्लैक। त मां जेतिरी बि कटिंग कई उहा मां सांझी निमाज़ पढ़ण खां पहिरियों मां हिनखे सिबी वरितो काफ़ी, ऐं अञा हे इलाही सारा पिया आहिनि ज़ारा, हे पूरो न थियो आहे। बॉर्डर ठाहिण में ॾाढो टाइम थो लॻे। सो कोशिशि इहा आहे त मुंहिंजी सुभाणे ताईं रिली कंप्लीट थी वञे। हिते अञा कटल खोड़ सारियूं पयूं आहिनि, त इहे बि जेके आस्ते आस्ते सिबंदी वेंदमि। ऐं घणियूं नथी कटियां छो त पोइ वरी बची पवंदियूं त ख़ैर वरी हली त वेंदियूं आहिनि, मुंहिंजो ज़्यान कोन थींदो आहे, पर पोइ बि सो रिली ॾाढी ॾाढी प्यारी थी लॻे। ऐं इहो सुगन जी फरमाइश हुई त रेड ब्लैक एंड वाइट इहो कॉम्बिनेशन हुजे, त उनजी फरमाइश ते ठाहियो आहे। किचन जो थोरो जाइज़ो वठूं। ऐं मां जॾहिं चवंदी आहियां त पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, त उहो सिर्फ़ु मुंहिंजा लफ़्ज़ न हूंदा आहिनि, मां पाण बि कंदी आहियां। सो डिनर में हिते मां पचायां थी तरियल भिंडियूं, चांवरनि खे दम ॾिनो आहे, त इहा असांजो खाधो आहे राति जो। इहो गॾु गॾु कंदी रही, तक़रीबन 8 थियण वारा आहिनि हिन महिल, त असांजी नमाज़ पढ़ी अचे मां हिते इहे चांवर ऐं भिंडियूं चाढ़िया, चांवरनि खे दम। ऐं हिते सुराण जे कमरे में, छो त असल में हे कमिरो जेको आहे न हिन घर जो ड्राइंग रूम आहे, पर असांखे ड्राइंग रूम जी ज़रूरत कोन्हे, त इन करे हिनखे ॿाहिरां दरवाज़ो बि आहे। सो मां हे काफ़ी सारो सामान पैक करे हिते रखियो आहे। अञा कुझु सामान रहे थो जेको मूंखे पैक करे वरी हिन ई कुंड में अची रखिणो आहे, छो त हितां ॿाहिरां दरवाज़ो आहे, जेको बि खणणु ईंदो त असांखे हितां कढी ॾियण में आसानी थींदी, तंहिंजे करे हिते रखियो अथमि। सो खाधो बसि तयारु थियण वारो आहे, ऐं मुंहिंजो व्लॉग बि जेको आहे हाणे कंप्लीट आहे। सम्झो त ख़तमु थी कयां हिनखे। सिलाई राति जो बि अगरि मुंहिंजो मूड थियो त मां कंदी रहंदमि। ऐं उनखां अलावा तव्हांखां मुंहिंजी मोकिलाणी थींदी हाणे। सो अॼु जो व्लॉग मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो आहे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो हमेशह। ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं जेको आहे मूंखे इजाज़त ॾियो। मुंहिंजी तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार। अलाह वाही।